उमरकोट में खांगी मेडिकल सेंटर के डॉक्टरनि ऐं अमले जी मुबैना लापरवाही सबब ॻोठ बोड़ाबाह जे रहवासी चेन ॿारनि जी माउ अमीनत ज़ाल इस्लाम राहिमो फ़ौत थी वई। वारसनि एहतजाज कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण मूजिब वारसनि इल्ज़ाम हयो आहे त औरत खे डिलीवरी वारी इंजेक्शन लॻाए लेडी डॉक्टर घर हली वई, जंहिं बाद औरत तड़पी तड़पी साह ॾिनो। डॉक्टराणी 6 कलाकनि खां पोइ पहुती। अस्पताल में मौजूद सफ़ाई करण वारी मासी ज़ीनत अमीनत जी डिलीवरी करण जी कोशिश कई, जंहिं सबब औरत फ़ौत थी आहे। औरत जे मुड़ुस इस्लाम राहिमो ॿुधायो त संदसि घरवारी जूं समूरियूं रिपोर्टूं नॉर्मल हुयूं। लेडी डॉक्टर नॉर्मल डिलीवरी जो यकीन ॾियारे 25,000 रुपया एडवांस वरिता। हुन लेडी डॉक्टर राबिया अज़ीज़ जो चवणु आहे त फ़ौती औरत खे इंजेक्शन ॾिनल हुई। घर निमाज़ पढ़णु वियल हुअसि त फ़ौत थियण जी इतलाह ते अस्पताल पहुती आहियां, जॾहिं त दाई ज़ीनत एतराफ़ कयो त अस्पताल में सफ़ाई जो कमु कंदी आहियां। डॉक्टराणी जे न पहुचण सबब अमीनत जी डिलीवरी करण जी कोशिश कई हुई। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।